नाज़रीन, करुंडी में भी सकाफ़त जे ॾिहाड़े ते हर तरफ़ सकाफ़त जा रंग निखरी पिया। मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि तरफ़ां सकाफ़ती वेस वारे रैलियूं कढियूं वयूं। उन हवाले सां पेश आहे रफ़ीक सुमरो जी ही रिपोर्ट। मेरान सत टीवी पारां सिंध जा बेड़ सिंधी जी मिल्कियत आहिनि, उन सरेट पूरी सिंध जे करुण में एकता जो ॾियारो वॾे धामधूम सां मल्हायो पियो वञे, जॾहिं त मुख़्तलिफ़ जॻहियुनि खां रैलियूं कढियूं पियूं वञनि। ऐं अचो त असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू ॾियारो हुनखे कहिड़े तरीक़े सां मल्हाया आहिनि। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त अॼु असांजे सकाफ़त जो ॾींहुं आहे ऐं असांजी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे। इंशाअल्लाह हिन में सभु असां गॾिजी करे ऐं ईद जीअं ई मल्हाईंदा आहियूं। ऐं दोधा जेके आहे उहे पंहिंजो फ़र्ज़ु हिन धरतीअ जो चुकाए विया। हाणे असांजो वारो आहे हिन धरतीअ जे इंच इंच जी हिफ़ाज़त कयूं, पंहिंजे बेटनि जी मालिकी कयूं, पंहिंजे सिंध जी मालिकी। जीअं त असांजो अॼोको ॾींहुं जेको आहे सभिनी सिंधी भाइरनि खे मुबारकूं हुजनि वधि में वधि। असांजे जेको सिंध आहे अॼोकल्ह जी न आहे, 4000 साल जेकी असांजी सिंध पुराणी आहे। असांखे ख़ुशी आहे, असांजी अज़ीम क़ौम आहे जेकी एतिरी पुराणी आहे। तारीख़ में एॾी पुराणी क़ौम कंहिंजी बि न आहे। असां सिंधियुनि सभिनी खे वधि में वधि मुबारकूं हुजनि ऐं हीउ ॾींहुं जेको आहे असां ख़ुशियुनि सां मल्हाइणु घुरिजे। बिल्कुलु तव्हां सिंध सां मोहबत करण जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो चवणो हुयो त सिंध सदियुनि खां आहे ऐं सिंधी असां हिकु आहियूं ऐं पूरी सिंध के इहो पैगाम ऐं पूरे पाकिस्तान खे पैगाम ॾियण था चाहियूं त अॼोको ॾियारो असां ईद खां वधीक मल्हाईंदा आहियूं। कैमरामैन फारूक बड़ी सां गॾु रफ़ीक सुमरो, मेरान टीवी, करुंडी।